अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंधी न्यूज़ जे प्रोग्राम कराची डायरी में भलीकार मां आहियां जो मेज़बान शबीर लाशारी। नाज़रीन, ताज़नि बरसातनि दौरान गाज़ीअर शहर कराची जी कहिड़ी सूरत हाल रही इन बाबति असां अॼोके प्रोग्राम में तव्हांखे आगाह कंदासीं। कराची शहर अंदरि ख़मीस खां शुरू थियल जेका बरसाति हुई उन बरसाति दौरान जेके 4-5 स्पेल आया उन्हनि बरसातनि दौरान कराची शहर जे कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि जी कहिड़ी सूरत हाल रही, कराची शहर जे रोडनि ते केतिरो पाणी मौजूदु रहियो, उन सां गॾोगॾु कराची शहर जा नाला जेके आहिनि उन्हनि जी छा सूरत हाल रही, छाकाणि त कराची शहर जा जेके वॾा 38 बरसाती नाला आहिनि उन्हनि मां 3 नाला FWO यानी NDMA जी निगरानी में FWO पारां साफ़ कया विया। उनखां अलावा जेके बाक़ी 35 नाला स्वीप सिंध हुकूमत ऐं KMC जी निगरानी हेठि जेके साफ़ थिया। छा हिन जेको बरसाति दौरान जेका 300-400 मिलीमीटर बरसाति जी अॻकथी कई हुई उन बरसाति दौरान जेके इहे 4-5 स्पेल आया उन्हनि दौरान कराची जे रोडनि जी कहिड़ी सूरत हाल रही, कराची जे नालनि जी, उन सां गॾोगॾु कराची शहर अंदरि ट्रैफ़िक जी कहिड़ी सूरत हाल रही उन बाबति तव्हांखे अॼोके प्रोग्राम में ॾेखारींदासीं। बिल्कुलु गाज़ीअर शहर कराची में हिन वक़्तु शदीद बरसाति थी रही है। असां हिन वक़्तु शारा फैसल ते मौजूदु आहियूं। मुंहिंजो कैमरामैन जेकॾहिं तव्हांखे ॾेखारे त शारा फैसल ते पाणी जेको आहे बलोच पुल वारे इलाइक़े मां हिन वक़्तु वही रहियो आहे। हेठां वारा जेके बि इलाइक़ा आहिनि उहे पाणी हेठि अची विया आहिनि ऐं ट्रैफ़िक जी जेका रवानी आहे उहा मुतासिर थी रही आहे। बरसाति खे जेको आहे अधु कलाक खां वधीक टाइम गुज़री चुको आहे, पर अधु रोड खां वधीक वारो जेको इलाइक़ो आहे ॾिसी सघो था तव्हां त उहो पाणी हेठि अची चुको आहे। पाणी ऐं बरसाति सबबि गाॾियुनि जी जेका रवानी आहे उहा सख़्तु मुतासिर आहे। ईअं ई शहर जा जेके ॿिया इलाइक़ा आहिनि, ॿिया जेके रोड आहिनि उन्हनि रोडनि जी पिणु साॻी सूरत हाल आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त हीअ बरसाति जो जेको स्पेल आहे, चौथों स्पेल जेको आहे अॼु हले पियो, उन तहत जेको आहे कराची शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 100 मिलीमीटर खां वधीक बरसाति जो जेको आहे उहो इम्कानु आहे। ॿिए तरफ़ कराची शहर जा जेके बरसाती नाला आहिनि उन्हनि जी सफ़ाई जो जेको कमु आहे उहो पिणु जारी आहे। NDMA पारां कराची शहर जा जेके 3 वॾा नाला आहिनि जंहिंमें गुजर नालो, मवाश ॻोठ नालो ऐं कोरंगी नालो जेको आहे उन्हनि जी सफ़ाई जो जेको कमु आहे उहो 90% खां वधीक हिन वक़्तु ताईं थी चुको आहे। जॾहिं त बाक़ी जेके ॿिया 35 नाला आहिनि उन्हनि जी सफ़ाई जो कमु सिंध हुकूमत जे मातहत जंहिंमें स्वीप, नेस्पाक ऐं KMC गॾियल तौर ते कनि पियूं। पर हिन वक़्तु ताईं तव्हां ॾिसी सघो था जेका हीअ शदीद बरसाति आहे, जेकॾहिं बरसाति जो हीउ सिलसिलो ईअं ई जारी रहियो त कराची शहर जा जेके मुख़्तलिफ़ रोड रस्ता आहिनि उहे बिल्कुलु ॿुॾी वेंदा ऐं तलाउ जो ॾेख ॾींदा। मौसमियात खाते जो चवणु आहे त बरसाति जो जेको हीउ सिलसिलो आहे उहो 3 ॾींहं जारी रहंदो। अॼु जेतोणीकि बरसाति खे ॿियो ॾियारो आहे ऐं अॼु जेको आहे बरसाति जी शिदत वारो ॾियारो आहे। ॿिए तरफ़ KMC, वाटर बोर्ड ऐं जेके शहरी इदारा आहिनि उन्हनि तरफ़ां शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके हेठाहीं वारा इलाइक़ा आहिनि, जेके हेठाहीं वारा रोड आहिनि जिते पाणी गॾु थी वञे थो, उन्हनि रोडनि में असां ॾिसूं पिया त जेके सक्शन मशीनूं आहिनि या पाणी निकाल करण वारा मोटर ऐं पखा जेके आहिनि उहे पिणु लॻाया विया आहिनि त जीअं पाणी जेको आहे उहो जल्द खां जल्द निकाल थी सघे। पर उन बावजूदि असां ॾिसूं था जिन महिल बरसाति थिए थी त शारा फैसल जो सदर खां एयरपोर्ट वारो जेको ट्रैक आहे उहो मुकमल तौर ते बंदि थी वञे थो, छाकाणि त लाल कोठी ऐं ॿिया जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि इलाइक़नि वटि हेठां ई आहे ऐं उते पाणी जेको आहे उहो गोॾे खां मथे बीहजी वञे थो, जितां गाॾियुनि जो जेको गुज़रणु आहे उहो मुहाल थी वञे थो। जी बिल्कुलु, असां हिन वक़्तु शारा फैसल ते लाल कोठी वारे इलाइक़े वटि मौजूदु आहियूं। हीउ शारा फैसल जो उहो ट्रैक आहे जेको सदर खां एयरपोर्ट ॾांहुं वञे थो। तव्हां ॾिसी सघो था हीउ इलाइक़ो ईअं पियो हिन इलाइक़े में हिन रोड ते नज़र अचे ॼण का महा ॿोॾ अची वई हुजे। तक़रीबन 1-1.5 किलोमीटर जे मुफ़ासिले ताईं रुगो पाणी पाणी आहे ऐं जेको आहे रोड जा 2 किनारा जेके आहिनि उहे पाणी सां ढकिजी विया आहिनि ऐं बिल्कुलु रसीब जेका आहे मथे फुटपाथ जेका आहे उन तां बि पाणी टकराइजी जेको आहे सर्विस रोड ताईं जेको आहे पाणी वञे पियो। तव्हां ॾिसी सघो था हिन वक़्तु शाम जो टाइम आहे ऐं गाॾियूं जेके आहिनि उहे वापसि थियनि पियूं सदर वारे इलाइक़े खां वापसि थी एयरपोर्ट ऐं मलीर वारे पासे माण्हू जेके आहिनि उहे वञनि पिया। पर हिते तव्हां ॾिसी सघो था त ॿोॾ जा मंज़र असांखे नज़र अचनि पिया। मां कुंड ते बीठो आहियां पर मूंखे गोॾे ताईं जेको आहे पाणी हिते अची रहियो आहे, छोली ते किथे किथे केॾी महिल गोॾे खां मथे चढ़ी वञे थो। पर विच रोड ते तव्हां ॾिसी सघो था त ॿार जेके आहिनि उहे रोड खे स्विमिंग पूल तौरु इस्तेमालु कंदे वेंझी रहिया आहिनि। बरसाति जो ही 4-5 स्पेल आहे जंहिं सबबि शारा फैसल जो जेको हीउ इलाइक़ो आहे लाल कोठी वारो उहो बिल्कुलु शारा फैसल जो हीउ ट्रैक जेको आहे उहो हुन में ॿुॾी वियो आहे। हिन वक़्तु असां ॾिसूं पिया त असांखे ट्रैफ़िक पुलिस एहलकार 1-2 जेके आहिनि उहे नज़र अचनि पिया, पर KMC जो जेको अमलो आहे या
ॿिया जेके इदारा कराची में बरसाती पानी निकाल करण लाइ हिते पहुता उन्हनि मां असांखे को बि नज़र न पियो अचे। हिकिड़ी जेका आहे उहा सक्शन मशीन बीठल नज़र अचे पई। तव्हां हिन मां अंदाज़ो करे सघो था त एॾे वॾे पाणी खे ही हिकिड़ी मशीन कीअं जेका आहे उहा सक करे सघंदी या ही पाणी निकाल करे सघंदी। हिन वक़्त ताईं असांखे का मशीनरी नज़र न पई अचे, उहा सिंध हुकूमत हुजे, NDMA हुजे या ॿिया इदारा हुजनि, पर शारा फैसल जे हिन ट्रैक ते असांखे को बि जेको आहे इदारो या कंहिं बि इदारे जा मुलाज़िम या माण्हू पाणी निकाल कंदे नज़र न पिया अचनि। हीअ तव्हां ॾिसी सघो था नंढड़ा ॿार ऐं वॾा नौजवान जेके आहिनि उहे हिकु तरफ़ हिन पाणी में इंजॉय करे रहिया आहिनि, त ॿिए पासे केतिरियूं ई गाॾियूं जेके आहिनि उहे हिन पाणी में बंदि थी वञनि थियूं। माण्हू उन्हनि खे धिके ॿाहिरि कढनि था ऐं मोटर साइकिलनि वारा, रिक्शा वारा ऐं नंढियूं नंढियूं जेके गाॾियूं आहिनि, कारूं, उहे ॾाढा जेके आहिनि उहे तकलीफ़ में आहिनि। ऐं पोइ ते गाॾियुनि जूं वॾियूं कतारूं आहिनि, सवें गाॾियूं जेके आहिनि उहे बीहजी वियूं आहिनि। ईअं सम्झो त नर्सरी ताईं जेको आहे गाॾियुनि जूं कतारूं आहिनि जेके बीहजी वियूं आहिनि, पर हीउ पाणी जेको आहे उहो निकाल न पियो थिए। केसीं ताईं निकाल थींदो का ख़बर कान्हे। माण्हू जेके आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। हिते कुझु मौजूद आहिनि माण्हू, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। क्या कहेंगे, ये कितने लोग परेशान हो रहे हैं? सर इससे तो बहुत लोग परेशान हैं। जैसे कि ये बारिशों का जो सिलसिला जारी हुआ है, सिंध हुकूमत को पहले पता था, तो पहले इनको इंतज़ाम सारे कुछ करने चाहिए थे, मशीनरीज वगैरह पानी निकालने के लिए, तो कोई इंतज़ाम नहीं। आप देख सकते हैं सिर्फ एक मशीन खड़ी है यहाँ पे। बच्चे सारे बहुत परेशान हैं, बेचारी औरतें बाइक ख़राब हो जा रही हैं, तो कोई गिर जा रहा है। अभी एक लड़का गिर गया है सामने, उसकी बाइक ख़राब हो गई थी, हाँ उसको चोट वोट लगी है। तो यानी कि सिंध हुकूमत को करना चाहिए था पहले, जब सबको कुछ इनको पता है कि भाई ये बारिशें हो रही हैं, तो उनको करना चाहिए था सब कुछ, मगर इन्होंने कुछ भी नहीं किया। जैसे कि आपको पता है कि आज बहुत बारिश हुई है, बहुत बदतरीन सूरत हाल है, चारों तरफ पानी है। और जैसे वाटर सीवरेज का टैंकर खड़ा हुआ है, लेकिन ये एक टैंकर खड़ा है लेकिन वर्किंग पोजीशन में नहीं है, बस खड़ा हुआ है। ना कोई हमला नज़र आ रहा है, ना कुछ। लोग परेशान हो रहे हैं, गाड़ियाँ बंद हो रही हैं, मोटरसाइकिलें बंद हो रही हैं, लोग ऑफिसों से निकले हुए, ट्रांसपोर्ट नहीं है, तो बहुत मुश्किलात है। आप यहाँ पर क्यों खड़े हैं? मैं गाड़ी के इंतज़ार में खड़ा हूँ, कोई कन्वेंस मिल जाए तो अपने घर पहुँच सकूँ मैं। आप यहाँ पर जब तक खड़े हैं, अब तक क्या कितनी गाड़ियाँ खराब हुई हैं, लोग कितने परेशान देखे हैं? देखें सर, मेरी मौजूदगी में कम से कम मैंने अभी तकरीबन 10 से 15 गाड़ियाँ देखी, जिसमें मोटरसाइकिलें, बाइक्स, रिक्शे, स्कूटर, तो लोग बहुत परेशान हैं। अभी जैसे बारिश की और प्रेडिक्शंस हैं, अभी मज़ीद बारिश होनी है, तो उम्मीद करते हैं कि कुछ बेहतरी आए, वरना फिर बहुत बुरी सूरत हाल है। इस मरतबा इतना पानी खड़ा हुआ है या पहले भी खड़ा होता था? हर साल तकरीबन जब बारिश होती है तो इतना ही पानी खड़ा होता था, लेकिन इस साल पहले से ज़्यादा पानी खड़ा हुआ है, जिसकी वजह से मुश्किलात में इजाफा हो रहा है। तो उम्मीद करते हैं इंशाल्लाह कि ये मसले मसाइल जल्द हल हो, ताकि लोगों को आसानी हो जाए। महकमे मौसमियात ने तो बता दिया कि 2 से 2.5 मिलीमीटर बारिश होगी, अभी तो 100-150 तक हुई है, तो क्या कोई इंतजाम नहीं हुआ आपने देखा? इंतजाम तो कहीं नज़र नहीं आए। महकमा मौसमियात की प्रेडिक्शन तो तकरीबन काफ़ी दिनों से थी, लेकिन 3 दिन में जो उन्होंने अंदाज़ा लगाया कि 150-200 मिलीमीटर बारिश होगी, लेकिन सूरत हाल आपके सामने ही है, कोई इंतजाम नज़र नहीं आ रहा। नाज़रीन, असां गॾु हिन वक़्तु शारा फैसल ते मौजूद जेके ड्यूटी ते ट्रैफिक पुलिस जे एहलकार आहिनि, अचो त हुन सां ॻाल्हायूं था। साईं, ही कहिड़ो इलाइक़ो आहे, छा पोज़ीशन आहे हिते पाणी जी? ही शारा फैसल नर्सरी जो इलाइक़ो आहे। हिते पाणी हाणे तक़रीबन घणो निकिरी वियो आहे, घणो निकिरी वियो आहे। पहिरियों हिन खां अञा डबल पाणी हुयो, सर्विस रोड ते को सॼो पाणी लॻो पियो हुयो। हींअर तक़रीबन निकिरी वियो आहे, गाॾियूं कई बंदि पियूं थियनि, धिके ॿाहिरि कढी पहुचाए पिया अचो। केतिरियूं गाॾियूं भला बंदि थियूं आहिनि सम्झो था हींअर ताईं? तक़रीबन 100 खां 2 सवानि जे अंदरि हूंदियूं, धिके धिके साईं साणी थी वियूं। हा, अच्छा, हिते ही भला पाणी जॾहिं बि बरसाति पवंदी आहे त बीहंदो आहे रुॻो अॼु एतिरो? न, हिते सदाईं बीहंदो आहे। सॼे इलाइक़े जो ॿाहिरि पाणी जेको आहे इहो हिते अची बीहंदो आहे, निकिरंदो आहे। सॼी मथां ई आहे, हीअ हेठां ई आहे। अच्छा, पोइ भला हिते जीअं पाणी जे निकाल जूं मशीनूं हुजणु खपनि, उहे असांखे नज़र न पियो अचे। मशीनूं ईंदियूं आहिनि तक़रीबन, हाणे बि हुयूं, पाणी थी सघे थो कढी वियूं। ॿियो नाला बि ठहियल आहिनि, हितां पाणी निकिरी वेंदो आहे कलाक में। जीअं बरसाति ख़तमु थींदी 2-3 कलाकनि में पाणी ख़तमु थी वेंदो आहे। जी हा, पर अञा त बरसाति जी अॻ थी आहे, वसे पई बरसाति वसे थी पई, उहो त ख़ुदा जो मसइलो आहे, ख़ुदा जी ॼाणे थो त छा केतिरी हलंदी। ऐं पूरो शारा फैसल अंदाज़न फुल हूंदो, पूरो फुल हूंदो शायदि। बिल्कुलु, असां हिन वक़्तु शारा फैसल ते मौजूदु आहियूं। कराची शहर अंदरि पियल बरसाति सबबु हिकु पासे शारा फैसल समेत केतिरा ई अहम रोड पाणी हेठि अची वञण सबबु ट्रैफ़िक जी रवानी जेका आहे
उहा मुतासिर थी आहे त ॿिए पासे जेके नंढा ॿारड़ा ऐं नौजवान आहिनि उहे हिन पाणी में इंजॉय पिणु करे रहिया आहिनि। तव्हां ॾिसी सघो था त इशारा फैसल जो नर्सरी वारो इलाइक़ो आहे जिते नौजवान थोरे नंढा ॿारड़ा जेके आहिनि उहे हिन पाणी में स्विमिंग करे रहिया आहिनि, तैरी रहिया आहिनि, वेंझी रहिया आहिनि ऐं जेको आहे मौज मस्ती करे रहिया आहिनि। नौजवाननि जो चवणु आहे, नंढनि ॿारनि जो चवणु आहे त बरसाति सबबु हू ख़ूब इंजॉय कनि पिया छाकाणि त हिननि खे वॾो पाणी जेको आहे उहो मिली वियो आहे। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। बच्चा क्या कहेंगे बेटा? ये भाई ये तब्दील ये एंजॉय हम टाइट कर रहे हैं लेकिन तब्दीली नहीं आई है। पिया त हिते ॿारड़ा जेके आहिनि उहे बिल्कुलु हिन बरसाति जे पाणी में ॾाढो इंजॉय कनि पिया। जिते मूं पहिरियों तव्हांखे ॿुधायो त रोडनि ते पाणी बीहजी वञणु सबबु शहरी परेशान आहिनि, ट्रैफिक जी रवानी मुतासिर आहे त उते नौजवान नंढा ॿारड़ा ऐं इन्हनि रोडनि ते जेको बीठल पाणी आहे उन में वेंझी रहिया आहिनि, इंजॉय करे रहिया आहिनि। नाज़रीन, असां हिन वक़्तु बलोच कॉलोनी वटां शारा फैसल वटां जेको गुज़रंदड़ नालो आहे उन वटि मौजूदु आहियूं। तव्हां ॾिसी सघो था हीउ नालो जेको आहे उहो बिल्कुलु ओवरफ्लो थी चुको आहे, नालो उथली चुको आहे। तव्हां ॾिसी सघो था, मुंहिंजो कैमरामैन जेकॾहिं तव्हांखे ॾेखारे त हीउ नालो उमर कॉलोनी वारे इलाइक़े वटां बिल्कुलु उथली चुको आहे, ओवरफ्लो थी चुको आहे। पाणी जेको आहे उहो आबादी तरफ़ काहिजी पियो आहे ऐं जेतोणीकि हीउ नालो जेको आहे ॿुधाए जेको वियो हो त FWO वारा जेके आहिनि नाले जी सफ़ाई कंदा। नाले जी केतिरी सफ़ाई थी आहे उहो मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे सघे थो। हीउ नालो आहे जेको तव्हां ॾिसो पिया, बिल्कुलु नालो ओवरफ्लो थी हाणे नालो ॿाहिरि पाणी जेको आहे नाले जो उहो निकिरी पियो आहे, आबादी तरफ़ जेको आहे उहो पाणी वञे पियो। हीउ सर्विस रोड मुंहिंजो कैमरामैन जेकॾहिं तव्हांखे ॾेखारे त सर्विस रोड बि नाले सां बिल्कुलु गॾु वहे पियो। सर्विस रोड ते बि पाणी जेको आहे उहो भरिजी आयो आहे। मुंहिंजो कैमरामैन जेकॾहिं तव्हांखे ॾेखारे बिल्कुलु हीउ सर्विस रोड आहे, तव्हांखे ॾेखारियूं पिया असां। हिन पासे नालो आहे ऐं हिन पासे सर्विस रोड आहे। भई कचिरो जेको आहे वॾे तइदाद में उहो बि असां हिते ॾिसूं पिया ऐं पाणी जेको आहे तमामु घणो आहे। बरसाति जो पाणी जेको नालो कढी नथो सघे, नतीजे तौरु नालो ओवरफ्लो थियो आहे हिते उमर कॉलोनी वारे इलाइक़े में ऐं ॿिन्ही पासनि खां असांखे सर्विस रोड बि नाले जो ॾेख ॾेई रहियो आहे ऐं गॾोगॾु जेके ॿिया रोड आहिनि उन्हनि जी पिणु इहा हालति आहे। हीउ हिकिड़ो नालो आहे असां तव्हांखे जेको ॾेखारियूं पिया। ॿियनि नालनि जी पोज़ीशन बि जेका आहे उहा साॻी ॿुधाई पई वञे जिते तक़रीबन जेके आहिनि अक्सर नाला शहर जा उथली पिया आहिनि छाकाणि त बरसाति तमामु घणी पई आहे। हिननि नालनि मां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त बिल्कुलु सफ़ाई प्रॉपर जेका थियणु घुरिजे आहे नालनि जी उहा न थी सघी आहे। जेतोणीकि दावाऊं कयूं पियूं वञनि त जेको आहे 95% खां वधीक नालनि जी जेका आहे उहा सफ़ाई थी चुकी आहे। पर हीउ नालो कंहिं वटि हो अञा ताईं उहो साफ़ु छो न थी सघियो आहे, कंहिंजी ज़िम्मेवारी ही उहा तव्हांखे असां जेको आहे पंहिंजे कैमरा जे अख सां ॾेखारण जी कोशिशि कयूं पिया। तव्हां ॾिसो था हीउ नालो बिल्कुलु ओवरफ्लो थियो आहे। हीउ रोड आहे जितां माण्हू गुज़री कॉलोनी में वेंदा आहिनि। हिन रोड ते पाणी जेको आहे चढ़ी पोइ हिन नाले जे अंदरि जेको आहे उहो वञे पियो। माण्हुनि तरफ़ां नाले जे मथां अदावतूं जेके आहिनि उहे बि असांखे नज़र अचनि पियूं। हीअ अदावतूं केरु ख़तमु कंदो ऐं नालनि जी सफ़ाई जी प्रॉपर ज़िम्मेवारी कंहिंजी आहे उहा केरु आख़िर इहे ज़िम्मेवारियूं निभाईंदो जेकॾहिं अञा बरसाति में तेज़ी अचे थी त हीअ नाला वधीक ओवरफ्लो थी सघनि था। जी बिल्कुलु, असां हिन वक़्तु कोरंगी काज़वे ते मौजूदु आहियूं ऐं मुंहिंजो पोयां तव्हां ॾिसी सघो था हीअ कोरंगी नदी आहे जेका हितां थी करे समुंड में छोड़ करे थी बलोच पुल खां ईंदड़ जेको रस्तो आहे जेको कोरंगी काज़वे खां थींदो 2.5 नंबर ऐं उनखां अलावा कोरंगी क्रासिंग ऐं ॿिया जेके इलाइक़ा आहिनि कोरंगी नंबर 2, 2.5, 3, 4 ताईं उनखां वेंदे जेको आहे क़ाइदाबाद ताईं जेको रस्तो आहे उहो हितां ई वञे थो। पर गुज़िरियल 2 ॾींहंनि खां वठी जेके बरसातूं पवनि पियूं उन्हनि बरसातुनि सबबु हीउ जेको काज़वे खां जेको रस्तो आहे उहो मुकमल तौर ते बंदि आहे ऐं माण्हुनि जी जेका अच वञ आहे उहा मुकमल तौर ते बंदि आहे। जंहिंजे करे हितां खां सफ़र कंदड़ जेके शहरी आहिनि जेके सदर बलोच कॉलोनी उनखां अलावा शारा फैसल वारो रस्तो ॾेई जेके कोरंगी काज़वे खां थींदा कोरंगी क्रासिंग या ब्रुक्स चोरंगी वारनि इलाइक़नि खां या कोरंगी बिलावल कॉलोनी ॾे वेंदा उन्हनि जो हीउ रस्तो जेको आहे उहो मुकमल तौर ते हींअर बंदि आहे। गुज़िरियल 2 ॾींहंनि खां वठी हिते पुलिस जेका आहे उहा हिते बीहारी वई आहे, मुक़ररु कई आहे जीअं को बि शहरी हितां टपी न सघे छाकाणि त हितां केतिरा ई वाक़िया जेके आहिनि उहे पेश अची जेके आहिनि उहे आया आहिनि जंहिंजे करे केतिरा ई शहरी लुड़ंदे उन्हनि खे बचायो वियो आहे, रेस्क्यू कयो वियो आहे। गुज़िरियल 2 ॾींहंनि खां वठी हीअ सूरत हाल आहे कोरंगी काज़वे जी जंहिं सबबु शहरी जेके आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। हितां अचण वञण वारा जेके माण्हू आहिनि उहे कयूमाबाद वारी पुल खां फिरी करे सीधो जेको आहे उते कोरंगी क्रासिंग वटि पहुचनि था जंहिंखां पोइ पंहिंजनि इलाइक़नि ॾांहुं वञनि था। हिन 2 ॾींहंनि खां वठी हीअ सूरत हाल आहे हिते बरसाति खां पोइ कोरंगी नदी जी ऐं ख़ासि तौर ते हीअ कोरंगी काज़वे वारो जेको रोड आहे उहो मुकमल तौर ते बंदि आहे। नाज़रीन, असां हिन वक़्तु महमूदाबाद 6 नंबर वारी पुल वटि मौजूदु आहियूं। तव्हां ॾिसी सघो था त हिन पुल जे पासे में हेठां केतिरो पाणी हिन वक़्तु बि मौजूदु आहे।
ही बलोच पुल खां जेका आहे उहा ट्रैफिक अचे पई जेका कोरंगी क्रॉसिंग ॾांहुं वञे थी। तव्हां ॾिसी सघो था त हिन पुल जे हेठां केतिरो पाणी मौजूदु आहे। ही महमूदाबाद 6 नंबर वारी पुल आहे जेका कयूमाबाद खां ट्रैफिक अचे थी बलोच पुल ॾांहुं वञे थी। बलोच पुल ॾांहुं जेका ट्रैफिक ईंदी आहे हिन पुल जे मथां उहा कयूमाबाद ॾांहुं हली वेंदी आहे। हीउ सॼो इलाइक़ो जेको आहे उहो असांखे पाणी हेठि नज़र अचे पियो। हिते तव्हां ॾिसी सघो था ही निशानियूं छॾियल आहिनि। हिते जेको गटर आहे उहो बि खुलियल आहे। वॾो हिते हिकिड़ो होल आहे, खॾो आहे, जंहिंजे करे हिते वॾा वॾा पथर रखी हिते जेको आहे इहो इंडिकेट कयो पियो वञे गाॾियुनि खे त हिन पासे खां गुज़रण खां पासो कनि, छाकाणि त हिते वॾो खॾो ऐं वॾो पाणी आहे। मां जेकॾहिं हिते ॾेखारण जी कोशिशि कयां त हिते 2 पेट्रोल पंप बि आहिनि जेके पिणु पाणी हेठि आहिनि। हिन 2 पेट्रोल पंप तव्हांखे साम्हूं ईंदा हूंदा। बिल्कुलु हिन पेट्रोल पंप जो जेको जनरेटर आहे उहो पाणी में ॿुॾल आहे, तव्हां ॾिसी सघो था। ऐं बिल्कुलु जेके मशीनूं आहिनि जितां ही फ्यूल ॾींदा आहिनि उन्हनि जे पासे सां ई पाणी जी नाली बिल्कुलु गुज़रे पई, जेको पाणी हिन महिल बि वही रहियो आहे। ऐं साम्हूं जेको पेट्रोल पंप आहे उन साम्हूं पेट्रोल पंप जे मुंड में बि जेको आहे उहो गोॾे जहिड़ो पाणी बीठल आहे। कराची शहर जी सूरत हाल असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। ही बिल्कुलु मेन जेका बलोच पुल आहे उन जे पासे में ई ही महमूदाबाद वारी जेका पुल आहे जेका कयूमाबाद खां जेको रस्तो अचे थो बलोच पुल ॾांहुं ऐं बलोच पुल खां जेको कयूमाबाद ॾे रस्तो वञे थो उहा ई पुल आहे। हीउ हेठियों जेको मंज़र आहे पुल जो तव्हांखे ॾेखारियूं पिया। हीउ महमूदाबाद ऐं मंज़ूर कॉलोनी वारो इलाइक़ो आहे। एॾां ई रस्तो वञे थो ऐं हीउ बिल्कुलु जेको आहे पाणी में गाॾियूं जेके आहिनि उहे अच वञु कनि पियूं ऐं वॾी तकलीफ़ में आहिनि। कराची शहर में 3 ॾींहंनि खां जेका बरसाति जारी आहे उन बरसाति दौरान असां ॾिसूं पिया त शहर जा अक्सर रोड जेके आहिनि उहे पाणी हेठि आहिनि ऐं शहरी सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। नाज़रीन, असां गॾु हिन वक़्तु सूबाई वज़ीर सईद गनी मौजूदु आहे। अॼु तुम ॻाल्हायूं था। सईद गनी साहब, हिन भेरे जेका कराची में बरसाति थी, बरसाति बावजूदि नालनि जी सफ़ाई जूं दावाऊं हुयूं पर काफ़ी इलाइक़नि में अञा पाणी बीठल नज़र आयो। छा था सम्झो अञा कहिड़ा हर्डल्स आहिनि? नाला साफ़ छो नथा थियनि? कब्ज़नि जो इशू आहे? कहिड़ो इशू आहे? मुंहिंजो ख़्यालु आहे ठीकु आहे। जॾहिं ज़ाहिर बरसाति चङी ख़ासी थी आहे, तकलीफ़ त थींदी आहे कुझु, पर जेकॾहिं तव्हां नोट कयो त जेके मेन आर्टरीज़ आहिनि, जेके वॾा रोड हुआ उन्हनि खे राति में साफ़ु कयो। हिकु ॾींहुं बरसाती, ॿिए ॾींहुं रस्ता साफ़ु आहे, ॿिए ॾींहुं बरसाती, 3 ॾींहुं रस्ता साफ़ु आहे। वरी हाणे बि तव्हां ॾिसो त वरी रस्ता साफ़ु आहिनि। त पहिरीं कोशिशि इहा ई हूंदी आहे त जेके मेन रोड्स आहिनि जिते माण्हुनि जा कराची या अक्सरियत उतां ट्रेवल कंदी आहे उहे रस्ता साफ़ु हुजनि ताकी माण्हू अची वञी सघनि। बाक़ी कुझु आबादियूं जेके डिप्रेशन में आहिनि, जेके जंहिंजी जेका लोकेशन आहे उहा अहिड़ी आहे जो हुते पाणी बीहंदो आहे, उहो पाणी तॾहिं निकिरंदो जॾहिं नालनि जी जेका लेवल आहे उहा हेठि किरंदी, उनखां पोइ पाणी वेंदो। इहो थींदो आहे, इहो हिकिड़ो साइकिल आहे, इन तरीक़े सां हलंदो। इहो पॉसिबल कोन्हे त बरसाति हुजे ऐं जेके डिप्रेशन में इलाइक़ा आहिनि उन्हनि मां पाणी फौरी निकिरे, पॉसिबल कोन्हे। मां सम्झां थो त जेकॾहिं तव्हां कंपेरिज़न कंदो त पोयां जेके साल आहे उन्हनि जे मुक़ाबले में कमु बहितर थियो आहे। ऐं सची ॻाल्हि इहा त असां पाण रोडनि ते आयासीं, असां ॾिठो माण्हू कमु था कनि वीचारा, जे सॼी राति जिन कमु कयो हुजे, 24 कलाक जागी करे कमु कयो हुजे, त असांखे उन्हनि खे एप्रिशिएट करणु घुरिजे। ऐं उन्हनि जी महिनत शायदि माण्हुनि खे नज़र कोन थी अचे त उन्हनि कमु केतिरो कयो आहे। बाक़ी जेके नालनि जो आहे मसइलो, उन में सफ़ाई थी आहे, पर इंक्रोच देखो न, हिकिड़ी शइ कोन्हे। हिकिड़ो त नालनि ते इंक्रोचमेंट आहे, उहा साफ़ु थियणु घुरिजे। ऐं इंक्रोचमेंट खां पोइ वरी उन नालनि खे असां अहिड़ी तरीक़े सां डिज़ाइन कयूं जेके कयूं बि पिया, 2 नालनि ते कमु हले पियो, त उन्हनि में माण्हू जेको इहो सॉलिड वेस्ट फिटी कंदा आहिनि, उहो किचिरो जेको फिटी कंदा आहिनि उहो न करे सघनि। उहो कंहिं तरीक़े सां रुकिजे ताकी नाला जेके आहिनि बरसाती पाणी जे लाइ उहे सिर्फ़ु बरसाती पाणी जे पर्पज़ लाइ इस्तेमालु थियनि, हुनखे एज़ अ डस्टबिन इस्तेमालु न करे सघे। नाज़रीन, तव्हांखे कराची शहर अंदरि हलंदड़ बरसाति दौरान जेके बरसाति जा मंज़र हुआ, रोडनि ते बीठल पाणी ऐं बरसाती नालनि जी जेका सूरत हाल हुई उन बाबति आगाह कयोसीं। उन सां गॾोगॾु ट्रैफ़िक जी रवानी कीअं मुतासिर थी ऐं पाणी निकाल करण वारनि मुलाज़िमनि जी या उहो जेको अमल हुयो उनजी छा पोज़ीशन, उन बाबति असां तव्हांखे मुकमल तौर ते आगाह कयो। हिन वक़्तु बि तव्हां ॾिसी सघो था, हीउ हिकिड़ो नालो आहे त बरसाति दौरान ही नाला कीअं जेके आहिनि उहे उथली पवनि था ऐं कीअं वॾे मिक़दार में पाणी कढनि था, पर प्रॉपर तौर ते इन्हनि नालनि जी जेकॾहिं सफ़ाई न थींदी आहे त पोइ नाला जेके आहिनि उहे उथली पवनि था। नतीजे तौरु पाणी आबादियुनि तरफ़ काहिजी पए थो। मजमूई तौर ते कराची शहर में बरसातनि दौरान असां ॾिठो त बरसातनि दौरान बिल्कुलु रोडनि ते पाणी नज़र आयो। उन सां गॾोगॾु नाला जेके आहिनि केतिरा ई उहे उथली पिया ऐं शहरी सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾींदा रहिया। इन ते अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान शबीर लाशारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।